नाजरीन, अवामी नीयत में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में खबर ॾींदा हलूं त कराची जे इलाइक़े गॾाप में गुज़िरियल ॾींहुं गॾाप प्रेस क्लब अंदर घिड़ी नामालूम हथियार बंदन फौरन हथियार जे ज़ोर ते सीनियर सहाफ़ी गॾाप प्रेस क्लब जे सरपरस्त आला मीर अली गोहर बलोच खां फुरलुट करे फरार थी आहिनि। इन मौके ते अफ़सोस जो इज़हार कंदे पंहिंजी पार्टी तरफ़ां मुस्लिम लीग नून ऐं सिंध जो सीनियर नायब सदर राजा अंसारी, सूबाई नायब सदर गुलाम सरवर तुनियो ऐं ॿिया पार्टी अॻुवान सहाफ़ियुनि सां इज़हार यकजहती जे लाइ गॾाप प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त सिंध जे गादी वारे शहर कराची जे अंदर सहाफ़ी ऐं मीडिया हाउसिस गैर महफ़ूज़ आहिनि त आम माण्हू कीअं महफ़ूज़ हूंदो। हिननि चयो त अफ़सोस जो मक़ाम है जो केतिरनि ई सालनि खां कराची समेत ॿियनि इलाइक़नि जो माण्हुनि जो बग़ैर कंहिं लोभ लालच जे बेलोस ख़िदमत कंदड़ गॾाप प्रेस क्लब जे अंदर घिड़ी हथियारनि जे ज़ोर ते फुरलुट करण वारे बुज़दिलाणी वारदात जी असां पंहिंजी पार्टी तरफ़ां सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था ऐं मुतालबो करियूं था त मामले जी इंक्वायरी करे सांस इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।